बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक है? मज़े में? उम्मीद आहे बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा, फर्स्ट क्लास हूंदा, जिते बि हूंदा आबाद हूंदा। तव्हांजी दुआनि सां मां ठीकु आहियां, मुंहिंजी टीम बिल्कुलु ठीकु ठाक आहे, फर्स्ट क्लास आहे, मज़े में आहे। प्रोग्राम जो आगाज़ थियल आहे त ॿुधाईंदो हलां। अॼु जेको असांजा गेस्ट मौजूदु आहे सो बहितरीन लेखक, बहितरीन शाइर ऐं बहितरीन सिंगर ऐं उन खां अलावा बहितरीन इंसान। हाणे दावत था ॾियूं वन एंड ओनली फख्र मेहरानवी। अस्सलाम वालेकुम सर। सर कीअं कहिड़ो हाल आहे बाबा? बिल्कुलु ठीकु आहे, सभु ख़ैर। तव्हां ठीकु सर? प्लीज़ सर वेलकम था कयूं। महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच, तव्हां टाइम ॾिनो, तव्हां आया, ॾाढो सुठो लॻो। कीअं पियो लॻे प्रोग्राम में? ठीकु आहे सर। बसि एतिरो महसूसु कयां थो त हालांकि मज़ा या प्रोग्राम ॾिसणु मूंखे वणंदा आहिनि। ज़ाहिर आहे त जेके बि उनमें आर्टिस्ट आहिनि पंहिंजे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कनि था ऐं माण्हुनि खे खिलाइनि था, ख़ुशि कनि था। ऐं त ईअं चवंदो आहियां त इहे तमामु वॾा माण्हू आहिनि जेके माण्हुनि जा रंज ग़म दूरि कनि था, उनखे मुर्कूं ऐं टहक विखेरीनि था उन्हनि। मुंहिंजे मिज़ाज खां त हटी करे आहे, पर हाणे छा मज़ाक़गिरी आहे, मज़ाक़गिरी मिज़ाज खां हटी करे मज़ाक़गिरी आहे सर। जहिड़ो हाल आहे मज़ाक़ बि हुजणु खपे, लाज़मी आहे। तव्हां ॾिसो था अॼु असां कोशिशि कई त सर खे वठी अचूं प्रोग्राम में, थोरी असीं मस्ती मज़ाक़ कयूं। छो जो हमेशह तव्हांजा प्रोग्राम जेके ॾिठा आहिनि उहे माना एॾा ॾुखिया अल्फाज़ हूंदा आहिनि, असां ईअं माना ॻाल्हाईंदा आहियूं तॾहिं मां टिकी पीता आहियूं। तक़रीबन संजीदा प्रोग्राम हूंदा आहिनि वाक़ई। हूअं आउं मज़े जी ॻाल्हि त ॿुधायां त निजी कचहरियुनि में जेकॾहिं मूड में अची वेंदो आहियां त पोइ आउं चर्चो गुबो करे वेंदो आहियां, ईअं न आहे त कोन थो अचे। इहो मूं पाण ॾिठो तव्हांखे, इन करे तव्हांखे मूं इनवाइट कयो। छो जो महिरबानी प्रोग्राम कयो हो यादगिरियूं, सर जो प्रोग्राम यादगिरियूं कयो, मस्ती मज़ाक़ तव्हांजी मूं ॾिठी। मुंहिंजो तव्हां त मस्ती मज़ाक़ कंदा ई हरू छो प्रोग्राम ॾाढो सुठो यार, मज़ो आयो ॾाढो। उसूलनि मूंखे ख़बर, मूंखे लॻे थो तव्हांखे होस्ट करणु घुरिजे, आउं गेस्ट थिया, तव्हां सुठो प्रोग्राम कंदा मज़ाक़ मुंहिंजे ख़्याल सां। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त माण्हू महिमान थी बचे ऐं मेज़बान नौजवान तव्हां जहिड़ो हुजे। सर इहो त सुवालु मुंहिंजो, हा त तव्हांजो पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो त एतिरा स्मार्ट कीअं आहियो? माण्हू त हरूभरू अफ़वाह आहिनि बख़्शिश मेहरानवी जेको आहे सो 50 साल जो थियो, 60 साल जो थियो, पर तव्हां सां नौजवान लॻा पिया आहियो हिते। केतिरनि सालनि जो थो लॻा? तोखे केतिरनि साल जो लॻा? सच ॿुधायां तव्हांखे 30 साल तो त ले कराए छॾी असांजी। न 30 खां त मथे आहियूं, पर असुल में छा आहे त कंहिंजो मंदो नथा सोचूं, नियत साफ़ मंज़िल आसां, कंहिं लाइ कॾहिं बुराई कोन सोची अथऊं। ऐं जेतिरो पुॼी सघियो आहे उहा मोहबत, उहा चाहत, उहो प्यार उहो ॾिनो हूंदोसीं। वाह। ऐं जेके ॾियण वारा हथ आहिनि उन्हनि खे पोइ जेका अता थिए थी मालिक जे तरफ़ां, दुआ थिए थी, उहा उहो ई माण्हू खे सुहिणो रखे थो, सुठो रखे थो। हिन जे पुठियां इहो ई राज़ आहे, ज़बरदस्त राज़ आहे। ऐं हमेशह इंसान खे नियत साफ़ करे हलणु घुरिजे पंहिंजी लाइफ में, ऐं इहे ई मुंहिंजे ख़्याल सां ख़ूबी हुजणु खपे। ऐं सर स्टार्ट कंदासीं, बेसिकली कहिड़ी सिटी खां बिलोंग कंदा आहियो तव्हां? माण्हू खे मां इलाही दफ़ा ॿुधायो आहे, मुंहिंजो तालुक़ु सांगड़ सां आहे ऐं सांगड़ जे हिकिड़े नंढे काल के सिंजोरे जो ॻोठु आहे मुंहिंजो, सिंजोरो, वाली साहिब जे नाले सां टुकड़ा ॻोठु, उन में आउं जाउसि, पढ़ियुसि, प्राइमरी उतां पढ़ियुमि। ईअं पोइ ज़िंदगी जो हिकिड़ो सफ़र आहे। पोइ वरी सांगड़ में मुंहिंजे वाली साहिब जी अख़बार अल टुकड़ा, उन दफ़्तर मां लिखणु पढ़णु सिखियोसीं। पोइ वरी यूनिवर्सिटी टंडे जाम में आयासीं, वरी यूनिवर्सिटी में उतां रेडियो खां पोइ पीटीवी खां पोइ वरी हीअ जेके सेटेलाइट चैनल आहिनि तेसि ताईं जो 35 साल 40 थी विया आहिनि हिन सफ़र। न तव्हांजो वॾो सफ़र आहे ऐं इहो ख़ूबसूरत सफ़र आहे मुंहिंजे ख़्याल सां, यादगार। तव्हां त मुंहिंजे ख़्याल सां हज़ारे जेके शयूं आहिनि साम्हूं ॾिठियूं हूंदियूं। जी माण्हू आया, माण्हू विया, तव्हां बरक़रार हमेशह उहो ई सदाबहार एवरग्रीन तव्हां। ऐं सर बचपन जो कुझु यादूं असां सां गॾु पहिरीं त शेयर कयो त तव्हांजी तबियत हींअर त थोरी आहे, तव्हां मज़ाक़ बि घटि कंदा आहियो, बचपन बि ईअं ई गुज़रियो, ईअं मज़ाक़ न सीरियस पंहिंजो पासो वठी करे अकेले में? न, नंढे हूंदे ज़ाहिर आहे त शरारती बि हूंदोसि थोरो घणो, ऐं गड़का बि खाधासीं हुन ते। ऐं ख़ासि तौर ते आउं नंढे हूंदे अलाए छो मूं में हिकिड़ी हूंदी हुई त आउं यानी को न को सुठो कमु करण जी कोशिशि में हूंदोसि। मिसाल जे तौर ते जेकॾहिं उन ज़माने में रेडियो वॾी ॻाल्हि हूंदो हुओ, आउं शौक़ीनु हूंदोसि रेडियो ॿुधण। पोइ जे रेडियो ख़राबु थिए त पंहिंजे तौर ते आख़िरी हद ताईं कोशिशि कंदोसि त हुनखे दुरुस्त करे वञा, हुनखे ठाहे वञा। ऐं आउं सम्झी वियोसि त रेडियो जो जेको आहे अंदरियूं मैकेनिज़म छा आहे। अहिड़े नमूने सां बिजली जी फिटिंग जेका नई असां वटि 1977 में ॻोठ में बिजली आई,
उहो हाणे ताईं जे फ्यूज़ सड़ियो वञे त वरी हाणे उनजे लाइ शहर मां माण्हू घुराइनि ऐं ॾिसंदो तूं करे छा थो करे कुझु कोन थो को फ्यूज़ कढी हुन में तार हणे थो ठीकु आहे तव्हां न उहे अहिड़े शयूं क़िस्म- पिक कंदा। हा। ऐं ॿियो रांदियुनि जो मूंखे शौक़ु हूंदो नंढे हूंदे आऊं सर, कहिड़ियूं रांदियूं कोॾी बि खेॾियुसि मल बि खेॾियुमि इटी ॾकर खेॾियुमि बिलोरनि रांदि लाटू उनमें तव्हां रांदि प्लेयर हूंदा या हारजी ईंदा? न बाक़ाइदे आऊं मशहूरु रांदीगर हूंदो हुउसि अच्छा। ॿियो वरी ख़ासि तौर ते जॾहिं अंबनि जी मौसम ईंदी त वरी वण ते चढ़ी वञण जो मुक़ाबिलो कंदा हुआसीं असीं पाण में नंढा नंढा हूंदा हा हुआ हा न, बिल्कुलु बाग़ में। बाग़ में उहो कॾहिं अंबड़ियूं पटे ईंदा हुआसीं माली खां मार बि खाईंदा हुआसीं। सर में जेको आहे तो कहिड़ियूं कहिड़ियूं मज़ाक मस्तियूं हुयूं। अच्छा डायरेक्ट तव्हां भला जॾहिं रेडियो ठाहियो पिया इहो माना इहो तव्हां सोचियो त माना हाणे इन रेडियो में मूंखे बि कमु करिणो आहे वरी मुंहिंजो आवाज़ु माण्हू ॾिसी वरी मुंहिंजा फैन थींदा माण्हू? मुंहिंजी ख़्वाहिश हूंदी तमन्ना ॾाढी हूंदी त आऊं ईअं ॻाल्हायां जी ॻाल्हायूं था पिया ऐं अलहमदिल्ला उहो मालिक ॿुधी वरिती उहा तमन्ना ऐं तमामु बहितरीनु वक़्तु गुज़रियो मुंहिंजो रेडियो ते रेडियो पाकिस्तान हैदराबाद मूंखे सुञाणप ॾिनी मूंखे ॻाल्हाइणु सेखारियो हीउ जेको कुझु अदब आदाब आहे ॾिस उन दौर में इहे इदारा हिकिड़ो ईअं सम्झो त इंस्टीट्यूशन हूंदा सिख्या घर बि हूंदा न रुॻो असीं प्रोग्राम कंदा हुआसीं ॻाल्हाईंदा हुआसीं पर असां उते मौजूदु जेके बि असांजा सीनियर्स हुआ उन्हनि खां असां पिराईंदा हुआसीं सिखंदा हुआसीं ॻाल्हाइबो कीअं आहे लफ़्ज़ जी हुरमत छा आहे लफ़्ज़ जो उचार कीअं माण्हू उनखे अहिड़ो उचारे जो अॻिले जे दिलि में लही वञे जीअं शाइर चयो आहे न त अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो वींदड़ वरी पवे जी न सो उहो सॼो कुझु तव्हां लहजो तलफ़ुज़ ॻाल्हाइणु उतां रेडियो खां सिखियोसीं। अच्छा सर फैमिली बैकग्राउंड हुयो इहो या तव्हां? न न न मुंहिंजो वालिद साहिबु अल्लाह मग़फ़रत करे उहो पंहिंजे वक़्त जो वॾो बेबाक सहाफ़ी हो ऐं अलफ़ुकरा अख़बार सां गॾु मां हुन जारी कई 50 सालनि खां उहा अख़बार जेका आहे सा मुसलसिल इशाअत हेठि ऐं बाक़ी असांजे घर में कोई सच को हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया या रेडियो या टेलीविज़न जे लाइ न ऐं पहिरियों हुउसि जेको हेॾां निकिरी आयुसि। तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त बुनियादी तरह आउं शाइर आहियां बुनियादी तरह अदब सां मुंहिंजो तालुक़ु रहियो मुंहिंजी शाइरी जो मजमू छपियलु आहे इल्तिजा जे नाले सां मुंहिंजी शाइरी खे कुझु फनकारनि ॻायो बि सही अलहमदिल्ला ऐं पर तव्हांजो पंहिंजो आवाज़ बि ॾाढो ख़ूबसूरत आहे उहो बसि कॾहिं कॾहिं मिड़े ईअं बिंदुर कई हूंदी सची ॻाल्हि आहे त मूं कॾहिं संजीदा न वरितो ॻाइण खे पर ईअं मिड़े विंदराए वेंदा हुआसीं दोस्तनि खे पाण में असीं तव्हांखे ज़रूरु फरमाइश कंदासीं तव्हां असांखे गुनगुनाए ॾेखारियो असां ज़रूरु फरमाइश न हाणे त अहिड़ी हालत में अॼु त एॾी गर्मी आहे जो पाण वटि थधिकार गर्मी थोरी आहे पर अॻिते हली ॾिसूं था जे अची वियो अंट ते त ज़रूरु बहितर आहे। सर रेडियो जो सफ़र कीअं गुज़रियो? ज़बरदस्त सफ़र रहियो यार रेडियो मूं अर्ज़ु कयो न त अॼु बि माना उहे लिसनर्स असांजा पुराणा जेके सुरई सांझ सुगंध सुबह महिराण इन्हनि प्रोग्रामनि खे यादि कनि था ऐं उते बि आऊं माना मुंहिंजा मशहूरु सिलसिला आख़िरनि मंझि सिरार अंदरि जो आवाज़ु हिकिड़ो प्रोग्राम कंदो हुउसि रेडियो ते जंहिंमें आउं मौज़ू ॾींदो हुउसि ऐं हिन मौज़ू ते तव्हां पंहिंजूं तहरीरूं लिखी मोकिलियो ईअं असां ॾिसण ॿुधण वारनि खे असां तरग़ीब ॾिनीसूं लिखण जी यानी तव्हां एज़ ए लेखिक जेको आहे अचो हिन प्रोग्राम में शामिलु थियो ऐं मूंखे ख़ुशी आहे उन दौर में जेके बहितरीनु लिखंदड़ हुआ असांजो अदड़ियूं जूं भेनरूं असांजा भाउ उहे हींअर हिन वक़्तु तमामु वॾा राइटर आहिनि नाले वारा आहिनि ऐं खोड़ सारा नाला आहिनि उहे जेके लिखनि पिया असांजो जुडे जो शाइर आहे अयूब खोसो उहो इन सिलसिले में लिखंदो हो असांजी भेण आहे मेहरापुर में जंहिं हाणे त मशहूरु नाविल निगार कहाणीकार आहे अदी बानू महबूब जोखियो अदी नसरीन अल्ताफ़ शाइर आहे ऐं शम्स मारवी लिखंदी हुई अहिड़े नमूने सां ॿिया खोड़ सारा दोस्त आहिनि जेके इन अंदरि जे आवाज़ में असांजे प्रोग्रामनि में मुख़्तलिफ़ सिलसिलनि में ख़त लिखंदा ऐं ईअं असां सम्झो त हिकिड़े लिहाज़ सां न रुॻो एंटरटेनमेंट वारा प्रोग्राम्स कयासीं पर इल्मी अदबी प्रोग्राम करण जे प्लेटफॉर्म तां केतिरनि नौजवाननि खे लिखण ॾांहुं यानी माइल कयोसीं। इहो रेडियो जो सफ़र तमामु शांति रेडियो जी दुनिया वरी हिकिड़ी अजीब हुई मिसाल जे तौर ते उन में माण्हू तसवर में ई रहे थो न हा बिल्कुलु ऐं आवाज़ जे सूरत में ई माण्हू ॿियो जेको आहे सो हिकिड़ो इमेज ठाहींदो त इहो कीअं हूंदो हिकिड़ी दुनिया आहे हिकिड़ी दुनिया आहे तंहिंजे करे असीं अवॉइड कंदा हुआसीं पंहिंजे लिसनर सां घणो करे मिलण में सबबु हुनजो इहो हूंदो त हुननि जो जेको इमेज आहे उहो ख़राबु न थी वञे पर कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो त कंहिं अहिड़े प्रोग्राम में जंहिंमें का अहिड़ी सुठी परफॉर्मेंस पोइ ईंदा लिसनर्स उते मिलण जे लाइ त मूंखे यादि आहे त हिकिड़ो दफ़ो तमामु माना सम्झो
तमामु घणो आशिक लिसनर हो सो हू कल्ह छा इमेज खणी आयो हुजे ॿाहिरि तंहिं ज़माने में रेडियो जे अंदर ई इजाज़त कोन ॾींदा बाक़ाइदे हुनजे लाइ पास ठहंदो पोइ वरी अंदरि छॾींदा हुन सां रुजू कयो मूं वरी हुनखे पास करायो ऐं जॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो त हुन मूंखां ई पुछियो कि दे बख़्शण महिराण बि किथे हूंदो मुंहिंजो मां दादा उहो त आउं पाण आहियां चयो कमां आयो कद में मार खाई मुंहिंजो यार कद में छा करे चई न ते कमाल आहे अवां था ॻाल्हायो माइक त मुंहिंजो आउं ॻाल्हाईंदो आहियां अचो तव्हांखे स्टूडियो में वठी हलां ॾेखारियां तव्हांखे ॿियो हिकिड़ो मज़ेदार वाक़ियो यादि अची आउं हिकिड़े निजी टीवी ते काके जी कचहरी नाले हिकिड़ो प्रोग्राम कंदो काके जी कचहरी हा उन में आउं ॾाढ़ी ॿाढ़ी अछी लॻाए पटको बटको पाए चश्मो रहमतुल्ला मानियो थी ऐं साईं मुंहिंजो यार महबूब शाइर अल्लाह मफ़रत करे हसन दर्स हुनजो होस्ट हूंदा पोइ उन्हनि सां झूनो जेको आहे उहो पोड़े आवाज़ में आउं ॻाल्हाईंदो हुउसि ऐं उन्हनि सां कचहरियूं कंदा हुआसीं पुराणा पहाका पुराणियूं होस्ट हूंदा न होस्ट उहे हूंदा ऐं माना काको थींदो अच्छा करेक्टर कंदा करेक्टर अच्छा तो कचहरी हलंदी रहंदी पर टाइम थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था ब्रेक तरफ़ ऐं ई प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जारी है सर असां सां गॾु वेठो आहे सर इहो वाक़ियो वरी कंटिन्यू कंदासीं हिकिड़े निजी चैनल ते आउं काके जी कचहरी ऐं मुंहिंजा मेज़बान हूंदा रहमतुल्ला मानोटी असांजो बहितरीन राइटर शाइर कहाणीकार ऐं ड्रामानिगार ॿियो मुंहिंजो महबूब दोस्त शाइर हसन दर्स उन में आउं ॾाढी ॿाढ़ी हणंदो हुउसि सफ़ा चश्मो बशमो वरी खूटी माना हिकिड़ो सफ़ा लिकाए छॾींदो हुउसि पंहिंजे पाण त हुनजो आवाज़ हुनजो अंदाज़ ऐं उन में थोरो हुनजो काके जो हल्को तोखे झलक ॿुधायां थो मिसाल उहो को सुवालु पुछंदो त काका ॾे ख़बर तव्हां भला फिल्मुनि जा शौक़ीन रहियो त मिसाल इहो सुवालु तूं पुछ कर तव्हां काके बि काका भला कॾहिं तव्हां फिल्मुनि जा शौक़ीन रहिया अल्लाह अल्लाह मां उन दौर में मधु बाला जब प्यार किया तो डरना अहिड़े टाइप जूं ॻाल्हियूं कंदो उहो प्रोग्राम एॾो मक़बूल थियो जो असांजे चैनल जे CEO जो सॻो मामू आयो हुन सां मिलणु उहो इन लाइ त काके सां मिलाए इहो मूंखे धुनूं वणे थो ऐं उन महिल त जेको आहे गेटअप कंदो न क्लीन शेव ऐं मूंखे पैंट शर्ट पाती पई हुई मां वियुसि वञी हुन ऑफिस में मिलियोसि त हुन वरी चयो मामा इहो अथई काको त मूं ॾांहुं निहारे मूंखे चई वात गरम थोरनि खे थो मिलाए हुन मूंखे वात ॻाल्हि क्लीन शेव हीउ कहिड़ो काको किथे आहे बाबा काको किथां ॻोल्हियूं साईं हुनखे एतबार न अचे पोइ वञी मेकअप रूम में वञी पोइ ॾाढ़ियूं ॿाढ़ियूं ॾेखारियूं तूं पतका वतका हीअं लॻंदा आहिनि चई पोइ माना सॼा नाटकी आहियो लॻे इहो को काको सचो आहे सही सही हो साम्हूं ॾिसी करे माना इहो को सोचे त हीउ त काको थी नथो सघे हे त माना नौजवान छोकिरो आहे इन करे यादगारी नंढियूं 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 शयूं आहिनि सो इहो सिलसिलो जारी आहे असां रेडियो जो ज़बरदस्त वाक़िया ईंदा हुआ ऐं सर तव्हांजी हिकिड़ी फैन बि आहे असां ॾे उहा भले महबूब माणा करे हो लगी तो प्यार जे काबिल माशाअल्लाह माशाअल्लाह या तव्हांजी वालेकुम भलाई सॼो कमु ट्राए छॾिजे सॼो कमु ट्राए छॾिजे असी फ़क़ीर माण्हू सूफ़ी माण्हू ईअं ई मिलंदा इहा तुंहिंजी फ़क़ीरी त वणे थी मूंखे हा न बिल्कुलु ॿियो छा हाल अथई तुंहिंजे अदब में वेहंदासीं हा माशाअल्लाह उथी बीहंदासीं पप्पू तूं उथ पुटु तूं अची वे उथ मूंखे थोरो करण ॾे इंटरव्यू साहब जो शयूं थी गुलां अब गुलां जा कहिड़ा कम तूं छॾ गुलां खे तुंहिंजे लाइ तूं बोलियो त कलाकु पई तेरो ला कोन मिलियो को मुलां जा मुलाईंदो लख लख मुबारक थी तव्हांखे अच्छा पप्पू ॻाल्हि कई अथई मुंहिंजी अरे पप्पू ॻाल्हि त ॿुधे ॾे त हेॾे आ तूं छा जे कर थो ट्रहें अच्छा न मां छा इहो बि ट्रांस हुआ इहो बि
टहे तो अञा बि टहे तो इन ॿ टे ज़ोर ॾे कुलनि खे सुबुह लाकू भई इंतज़ार कयां हेॾो ॾिसां बख़्शण काॾो थो अचे हेॾो ॾिसां अची वियो ते तोखे ॾिसी टहे कोन थो ई माॻे ड्रहे हा रहे तो इनखे मां पाण ड्राईंदसि तो हाणे नींगर खे ॾे वेहे मां भला चांहि जो बंदोबस्तु कयां न चाहे न तूं हाली त होॾां वेह त सही मां त कोई न तोखे आहे त खीर पीआरण जहिड़ो चांहि जहिड़ो हा सही ॻाल्हि आहे अच्छा सर ये तव्हांजी वॾी फैन आहे ऐं तुंहिंजो छा चइबो आहे इन जी फरमाइश ते तव्हांखे मूं ज़बरदस्ती माना जेको फ़ोनूं कयूं तंग कयो तव्हां अचो या हिन जी फरमाइश आहे हाणे इहा छो फरमाइश आहे इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे इहा हक़ीक़त आहे न इहा महिरबानी आहे न वो अहले नज़र आहे वो अहले ज़ौक़ आहे तोखे ख़बर ई न आहे एॾो सुहिणो आवाज़ अथसि ॻाइण में बि हा जेका होस्टिंग कंदा इहो अंदर जो आवाज़ खोलियो वेठो आहे मां ॾिसां थी पई वरी उहो पोइ यूट्यूब ते बि ॾिसंदी आहियां बसि चवंदी आहियां नज़र में हुजे पर मुंहिंजे अंदर जो आवाज़ अलाए कॾहिं ॿुधंदो बसि इन अंदर जो आवाज़ मूंखे लॻे थो थोरो थोरो ॿुधण स्टार्ट थी वियो आहे न हिन जे अंदर जे आवाज़ लाइ मिड़ई पेटे सूरी गोरी खाराई उहो आवाज़ अजीब आहे बापू हाणे तुंहिंजो पाड़ो छॾींदीमांइ हाणे मां राग सिखंदमि मां साहब जे भरिसां थी चलो पर वो पुछ त सही राग तोखे सेखारींदो या कोन सेखारींदो सेखारींदो छो न सेखारींदो न मुंहिंजे अखियुनि ते इहे असांजी ख़बर थी पवे के वाड़ो वारो जॾहिं खीर पीते पूरीअ में जो त ॾिसजां ॻाढ़ो थी पवंदो अरे तव्हां ॻाल्हियुनि में लाइन हणो था न कतई न अहिड़ा आहे ई न हाणे ज़मानो हाणे वक़्त जो गुज़री लाइन हणण वारो लाइनूं अवी हणो था न छो अलाह केरु करे जेकॾहिं तुंहिंजो फेस बि डथो हले त बसि सोलह जो बंदोबस्तु हा न ॾिसो केॾी सहूलियतूं मुयसरु कयो थी इहो कहिड़ो भोग ए मुआरी छोरी त कोन आई आहे चंडी न अञा कोन आई आहे उहा वई आहे उहा चए थी अचां थी मूंखे ॿुधाए वई आहे तोखे ॿुधायो भैया मां मां कने ॿुधायो तोखे ॿुधायो मूंखे ॿुधाइजे अंदर चङी आहे ॿाहिरि हेॾां कहिड़ो लिंक अथसि जो हिनखे ॿुधायो केसां हे पाड़े जो आहे न असांजो हा हे पाड़े में रहंदो पाड़े में रहंदो आहे ॾिसी त बित में आहे हा हां चवां तूं पाड़े में रहो त विच में दरियण आया वाह 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 हूअं ई पाण अदी गुलाम पिया मिलूं ॾिसूं हिकु ॿिए मां तोखे अधी चई छॾियो न तोखे शोकर सम्झो न मूं वटां त ॼाणा नथी तोखे ई चई तोखे त हुनजो पुट पियो सम्झां हेड़ी मुंहिंजी माउ हुजे पंहिंजे पाण खे ख़ुदकशी न कयां न यार ईअं न कयो हे छा भला हिन में कहिड़ी कमी आहे रिश्तो त अथई माता कोन को पुफी त आहे न हा पुफी थी पुफी आहे मुंहिंजी बस मिड़ी वो जुगाड़ कयो आहे पर सामान कयो आहे छो पुफी बि वरिती अथई सामान हणी पुफी कयो आहे अच्छा माशाअल्लाह मतलब छा पराया सामान हणी मां मुराद सम्झो न त अॼुकल्ह जेको इहो रक्शे में मोटरसाइकिल ॿधी चिंची था ठाहिनि अच्छा ईअं कयो को अगरि को सवाल आहे त पुछ न था सवाल पुछां हा सवाल त मूंखे रखनि पर तूं जान छॾे न निभागा हेॾे होॾे वञ त मां सवाल छा मां हिते पारा पूरा प्रीत जा पैगाम ॾींदसि हेॾा जेके लव लेटर लिखिया पिया न ऐं हेॾां होॾां अगरि थींदुसि इन शइ जो कंफर्म आहे तूं सवाल पुछंदी आहे को सवाल पुछां जा अखियूं अखियुनि में पाए बाकरो मोहबत कीअं कबी आहे ये कबी आहे तोबा तो घणी देर कोन वेंदुसि पोइ सो बहरहाल ही मिड़ी थोरो आइन पाड़े वारा आहिनि न तव्हांजा फैन आहिनि ऐं हिन जी धीअ बि आहे दिलि आहिनि कुझु आहे थोरी मर्दनि जहिड़ी हा वरी तव्हां पिया कयो हाणे अगरि इहा हेॾा गानो ॻायो अथसि हाणे तव्हां थोरी अगरि असांखे थोरो ॿ अल्फाज़ ॿ लाइनूं अगरि ॿुधाईंदा त दिलि ख़ुशि थी वेंदी ऐं मज़ो अची वेंदो वरी एनर्जी अची वेंदी असां में यार हाणे हक़ीक़त में सची ॻाल्हि आहे त इहो वरी हिकिड़ो माहौल हुजे वरी बाजो या का न का शइ थोरो मिड़े ईअं पर वरी बि आहे त ख़ुशी जो साईं एजाज़ साईं जी काफ़ी जो हिकिड़ो मिड़े सुठो यादि थो अचे कजल कानी करे अख मस्तानी करे मिलण वारी तका महिरबानी करे ओ मिलण वारी तका महिरबानी करे ओ तारा इश्क अॼा नशा ॾेई तिन त जॾिया ओ तारा इश्क अॼा नशा ॾेई तिन त जॾिया न जिला नेण गॼा नशा ॾेई तिन
वाह वाह हक ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं ॾाढो था पियूं पियूं तॾहिं था जियूं जियूं तव्हांजी आवाज़ ॾिसो आवाज़ केॾो तव्हांजो ख़ूबसूरत आहे एॾो मिठा जा तॾहिं त तोखे चवां पई त साईअ जो शौक़ीन थी बंदोबस्त कजा मुंहिंजे लाइ चए दे मिठा अचो तूं थोरो हेॾां थी आऊं कुझु माखी चखे वठां माखी चटींदी है ओ मत लख लख मिठाइयूं विराया जे यार मूंसां परची पवे यार मूंखे पकी वियो आहे तुंहिंजो परची वियो आहे न हाणे मां मोकिलियां थी तोरे चांहि हा तूं चांहि जो बंदोबस्त कर त हिकिड़ो सवाल पुछंदो हा तव्हांखे सवाल तूं पुछेसि इहो छा थी करी ए अलाए कहिड़ा सरकारी सामान हा ये लॻा तव्हां अखियूं नथा कढो इहा ॻाल्हि नोट न न आऊं तव्हां हीअ जेके आंगुर विझी पाड़े में करे ॾिठी हुई हो पोलो या फुड़ा पियारणा ईअं मूंखे लॻे थो तव्हांजो इंट्रस्ट आहे न असांजो कहिड़ो असां वरी सवालनि ते कंटिन्यू कंदासीं जी। सर रेडियो जो सफ़र वरी टीवी जो सफ़र बि कयो था हा इन में कुझु असांखे उन ॿुधायो। में 90 जे ॾहाके में पाकिस्तान टेलीविजन कराची सेंटर 90 92 93 जो ज़मानो सिंधी प्रोग्राम जेके शुरू नौजवाननि जो हिकिड़ो प्रोग्राम हुयो ज़बरदस्त उॾाम जे नाले सां उॾाम हा हुन खां पोइ वरी पंहिंजो नईं बलोच उॾाम कंदो हो पोइ वरी पंहिंजो असां हिकिड़ी साईं सालिमा शाह जी कचहरी जेका थींदी उन में मां वेंदो ऐं हुते जे मुशाइरनि में शरीक थियासीं ऐं कुर्बान चन्ना जी महिरबानी उन मूंखे तमामु घणो यानी स्पेस ॾिनी समी बलोच असांजो शाइर बि आहे महिरबान आहे मुंहिंजो उन सिंध संगीत जे नाले सां लॻातार मूं में कंपेयरिंग कई उन खां पोइ मुख्तार लगारी असांजो दोस्त आहे प्रोड्यूसर आहे असां गॾु कमु कयूं ऐं ईअं टीवी जो उहो ज़मानो उहो ज़बरदस्त शानदार दौर आहे जॾहिं हिकिड़ो चैनल हो ऐं तमामु घणी प्रोग्राम उन खां पोइ जीअं KTN जो ई आगाज़ थियो त बुनियादी मेंबरनि मां आउं बि हिकिड़ो आहियां सर पहिरीं त माना ईअं हूंदो हो न माना कलाक मुंहिंजे ख़्याल सां हलंदी हुई सिंधी चैनल कलाक हा उन ते तव्हां कमु कंदा हो ऐं प्रॉपर तरीक़े सां हिकिड़ो बिल्कुलु प्रोग्राम डिज़ाइन कंदा हुआसीं ऐं मुख़्तलिफ़ जेके उन दौर में अञा त हिन जो आसरो ई कोन हो त अञा के ॿिया चैनल ईंदा न न 24 कलाकनि जो पहिरियों वाइद हुई सैटेलाइट चैनल हा इन खां पहिरीं जेको तव्हां कलाक वारो इहो जेका महिनत कई माना इहो थोरो असां गॾु कुझु शेयर कयो उन में ॾिस न मूं उन में बि मूं नौजवाननि जो प्रोग्राम शुरू कयो उदार जे नाले सां ऐं आउं हुनखे होस्टिंग कंदो हुउसि तंहिंखां पोइ अॻिते हली माहिन इस्माणी उन में इंट्रोड्यूस थी एज़ ए होस्ट उन खां पोइ हिते शेर सितारा जे नाले सां हिकिड़ो बिल्कुलु अदबी प्रोग्राम कंदो हुउसि सालनि जा साल हलियो जंहिंमें होस्टिंग माहिन इस्माणी ऐं बाक़ी पंहिंजा ॿिया खोड़ सारा प्रोग्राम सॉफ्टवेयर ठाहींदा हुआसीं सिलेक्टेड माण्हू हूंदा उन दौर में सिलेक्टेड माण्हू ईअं न आहे त कोई बि अची कमु करे न उन ज़माने में क्राइटेरिया हा सख़्त हूंदी हिकिड़ो तव्हां सिलेक्टेड माण्हुनि में हूंदा वरी उन में बि तव्हां अॻियां हूंदा न अलहमदिल्ला उन दौर में वरी मेगा जेके शो थिया हिन जा KTN जा मुख़्तलिफ़ सिंध जे शहरनि में उहो यादगार शो आहे हज़ारा माण्हू माना सम्झ त स्टेडियम सॼो खचाखच भरिजी वेंदो 50,000 माण्हू लख माण्हुनि जे आॾे शोज़ कया परफॉर्म कयो हिकिड़ी कलाक जी माना हिकिड़ी जेका ट्रांसमिशन हूंदी न पोइ कलाक खां पोइ वधी कलाक 2 कलाक ईअं आस्ते आस्ते वधंदी वई ख़बर पई त चैनल ही आया आहिनि सभु चैनल आया ज़माने में शुरूआत जेका आहे साई दुबई मां जेको आहे तव्हां ख़बरूं बुका पढ़ियूं ऐं हितां असीं प्रोग्राम रिकॉर्ड करे एडिट करे टेपुनि में विझी ऐं हितां कोरियर सर्विस में मोकिलींदा उते FPC उन्हनि वटि हूंदी उतां हू ऑन एयर कंदा हुआ लाइव प्रोग्रामनि जो रवाज न हो लाइव सभु ख़बरूं थींदियूं सभु उतां हितां न्यूज़ वेंदी हुई ऐं उहे उते न्यूज़ कास्टर पढ़ंदा दुबई सां उन खां पोइ वरी हीअ थाईकॉम आयो पोइ थाईलैंड में हिन जो सॼो सेटअप लॻो उन खां पोइ पाक्सेल लाइव आयो तंहिंखां पोइ हितां लाइव करे पिया रिकॉर्डिंग वारा पिया सर वरी हिते जीअं सिस्टम आयो तव्हांखे इलाही चैनल मां बि ऑफर तव्हां हिकिड़े चैनल ते अलॻि तरीक़े सां महिनत कई ऐं तव्हांजे साम्हूं माना मुंहिंजे ख़्याल चैनल बि इलाही सारा आहिनि जेके ठहिया आहिनि
मां तव्हां पंहिंजे हथनि सां ठाहिया आहिनि उन खे। अल्हम्दुलिल्लाह सुठो वक़्तु गुज़ारियोसीं, महिनत कईसीं ऐं केतिरनि नौजवाननि खे उन्हनि जी कैरियर काउंसलिंग करे उन्हनि खे पंहिंजी पंहिंजी फील्ड में जेको आहे सो हिकिड़ो कई असां हिकिड़ो बस ॾिनोसीं, ॾेखारियोसीं ऐं इहे हाणे मिलनि था जॾहिं बि वञा त इहे पुराणा हाणे त उन्हनि जी ॾाढियूं अची वियूं आहिनि, एडिटर आहिनि, एनिमेटर आहिनि, मिलंदा आहिनि, ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि साईं तव्हां असांजा वॾा रहियो, सेखारींदा हो, इहो अमल जारी रहियो इन दौर में बि। तो ये खूबसूरत कचहरी जारी है, सारी है। टाइम थिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलूं था, ब्रेक तरफ एती प्रोग्राम के कंटिन्यू करना। वेलकम बैक नाज़ी प्रोग्राम जारी है। सर सां गॾु आहे कचहरी हले बि सर होस्टिंग कई तव्हांजो फेवरेट होस्ट हींअर सिंधी मीडिया में केरु आहे इहो ॿुधायो। सिंधी मीडिया में साकिब बड़ो सुठो होस्ट हींअर होस्ट पियो करे ऐं उन खां अलावा यासिर काज़ी बहितरीन सजाद सुहाग जी सजाद बि बहितरीन। तव्हांजो फेवरेट असांजा मुंजा अहमद सर या मूंखां सीनियर त नसीब वारा इहे रहिया ऐं यासिर मूंखां पोइ आयो, इहे सभु सुठा आहिनि माशा, साकिब आहे आहिनि सुठो था कनि। असल में ॻाल्हि सॼी ख़बर थी छा आहे, जंहिं वक़्तु लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो आहे जेको इल्मु अदब जे उन पस मंज़र मां आयल आहे न, त उनखे सहूलियत आहे पंहिंजे गुफ़्तगू खे ऐं पंहिंजी ॻाल्हि खे बीहारण ऐं उनखे सुठे नमूने सां पेश करण, उनखे वॾी जेका आहे सा उहा उतां खां सहूलियत थी मिले। ऐं असांजो जेको हाणोको नई टही आहे न, उहो मुतालियो एतिरो नथी करे, नतीजो इहो थो निकिरे त हुन वटि लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो ई न आहे, उनजो अल्टरनेट कहिड़ो लफ़्ज़ हुअणु घुरिजे, पंहिंजी गुफ़्तगू पंहिंजी ॻाल्हि खे कीअं बीहारजे, हुनजो सुहिणो पहिराव, हुनजो जेको आहे सो तरतीब अदायगी बाद में थी अचे, पहिरीं लफ़्ज़ त हुजनि न, पोइ अचे थी अदायगी, पोइ वरी लफ़्ज़नि जी अदायगी अचे थी, हुनखे कीअं अदा कजे, इहे सभु ॻाल्हियूं आहिनि। सो जेको इन फील्ड में अचणु चाहे थो त हुनखे इहा ई रिक्वेस्ट कंदुसि त उहो पंहिंजो मुतालियो वधाए, पंहिंजे सीनियर्स खां कुझु सिखे, कुझु सम्झे, ऐं इन करे पोइ जेके हीअ ईअं अचनि था न ओचितो, उहे हलिया बि ओचितो वञनि था, उहो सस्टेन नथा करे सघनि। सर होस्टिंग में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? माना होस्ट इहो ई न मां अर्ज़ु कयो न त मुताले जी ज़रूरत आहे। तव्हां हा होस्टिंग वारी वॾो आवाज़ अची वियो। हा ॿुधां पियो, टे भेरा त चई जानी छा आहे? तूं चओ पीछे लाइफ पार्टनर था, ये खशित के बिया जा सर ये पीछे लाइफ आ फ्यूचर लाइफ पार्टनर है, हींअर ई कहीं हथ कोन थो लाहिण रे। जी 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 असल में ना अंकल मेरे को एक बात तुमका करनी है। तू वेही कर। हाँ वेही कर है। हाँ वेही ते शाबाश प्यार मोहब्बत सां वेही ऐं ॻाल्हाए ऐं इहा जेका माइक आहे इहा बि हण ऐं एॾी ज़बरदस्त ॻाल्हि पे केर सां, पर उहा तो ॻाल्हि कटे छॾी अची। मां कटी न ख़बर न आहे मां छो कटी, मां जॾहिं को ख़बर पई मुंहिंजे घर अंकल मेहरान अचे। अंकल न बस बख्शण मेहरान बस एतिरो। हाँ अंकल चवंदी आहे ओॾां लाइनूं पे हणायूं तूं अंकल चओ। न न न न असां न्याणनि जी मांजी ख़बर अथसि, मांजी त दुनिया खे ख़बर आहे, मां फेसबुक ते इन ते स्टेटस विधो हुयो त मेरी की जान के साथ मेरी शादी हो रही है। और कोई भी मतलब और पांच अपना टाइम नहीं वेस्ट करो। माना इन मतलब इहो त हारम दो रास्ता लो, मेहनत करो हसद न करो। ऐं माना ही जेका सवेल आई न जेका ॾाइणनि जहिड़ी औरत ऐं गुल न चओ ईअं न चओ, माना ज़ाहिर साबित आहे त सर माना चवां तो हुनखे कुझु न न गुला आहे न उहा यार हुन जो ॻाल्हाइण जो ॻाइण हिन जी मां आहे। अच्छा पोइ तुंहिंजी माउ खे ॾाइण पियो चए, तव्हां बेटा ॿुधो शर्म नथो अचे त मूं में तुंहिंजी ससु आहे मेला थोरो ग़ैरत कबिया को शर्म कबो, घटि में घटि को महिमान अचो ने साम्हूं लिहाज़ कबो आहे। त लिहाज़ छा कयां, साम्हूं त विहारे छॾियो। मां बि अम्मा खे चवंदी आहियां पर्सनल में ॾेण, पर्सनल छो थो चवें ॿियनि जे साम्हूं तो पर्सनल ॾेण छा आहे? ॾाइण ॾेण न ॾेण सर थोरो हुनजो आहे, थोरो हिन जी उर्दू बि सही कोन्हे, हिन जी
क्लास की उर्दू की मेरे को आती है। भला छा सही कोने तो तफसील सां ॿुधाए वञो पहिरियों। इलाही कुझु सही कोन्हे पर ये मेरे का बोलता है कि तुमका दिमाग भी सही नहीं कहे। हाणे ॿुधो था नी उर्दू ॿुधो था तव्हां? अच्छा दिमाग में सही ना है। तो मां हिते कराची आयसि न जॾहिं मां हिनखे कल मेरानी मां शायरी लिखी आहे। जी जी राति जो जागी करे मां निंड भी न कई आहे पूरी सही सां। चश्मू लाइ ॿुधाए। हां स्टाइल हा हेॾा मूंखे ॾे। टंग भॼी पई बदतमीज़ी चश्मो बि भॻल अथई। दुकान वारो बंद हो। अच्छा इन करे टंग जो मां घणी त चश्मे जी टंग पर किथी कान ॾिनी। Is this dedicated to जानी? बाकी ॿुधेंगे इधर सर मेराणवी। तूं सिंधी में ॿुधाए उर्दू में न ॿुधाए। उर्दू में इंट्रोड्यूशन त कराए न पंहिंजो। हा इएं कीअं ख़बर पवंदी त मां कंहिंखे डेडिकेट थी कयां? माण्हुनि जी ख़बर न आहे न अॼुकल्ह हेॾे चओ त वरी होॾे था सम्झनि। हा इन हिकु रग में मां ॿुधायां त डेडिकेट टू जानी एंड लिस्टिंग टू मेराणवी सर। इन दिल जूं छा ॿुधायां खोले मां अरे इएं कोन- यार ॻाल्हियूं। ईअं कोन ॿुधाइबो आहे थोरो तरीक़े सां ॿुधाए तरीक़े सां माना हिकिड़ो फ्लो हूंदो आहे। हींअर ॿुधी पिए लफ़्ज़ त ख़ूबसूरती अदायगी हूंदी आहे लफ़्ज़नि जी। इहो छा बेत बि पढ़ी छा? हाँ ये तो लगे ना असां प्राइमरी में पढ़ंदा हुआसीं न खोले मां यार ॻाल्हियूं। हाँ हाँ मां असल में लिखियो मां न आहे नी मां लिखणा ॿिए खां आहे चयो मां आहे। बाणे खां लिख चयो बि तव्हां न आहे इहो इहा शाइरी त ख़ैर वहीद अली जा आवाज़ मशहूरु कलाम आहे। हिन दिलि जूं छा ॿुधायां खोले मां मतलब अॻ में खां ख़बर पइजी वेंदसि न त हिकिड़ी फीचर में छोकिरी ईंदी हुआ अहिड़ो लिखंदी त हुन ॿुधाए छॾी। अच्छा हीअ छोकिरी आहे हे ॿार आहे छोकिरी आहे सभु यार ॿुधो त सफ़ा ॿार मासूम आहे। हाणे इहो फ़ैसिलो तव्हीं ॿई न न मुंहिंजो फ़ैसिलो तो ते आहे। ॾिस केरु आहे बेवफा सर मेराणवी हाणे आया बि आयो वॾा सारा बि आयो पोइ इहो फ़ैसिलो बि कयूं वञो। आई छाजे लाइ किना पलाल जहिड़ा वार खणी चई आहे बाहि जाए हां हे महिमान ॾिसे थी एॾा प्यारा प्यारा महिमान आया आहिनि हा इन्हनि जे लाइ त असांजूं निंड ई फिटल आहिनि। निंड त मुंहिंजी बि फिटल आहे न सॼी राति वेही करे मां शाइरी लिखी आहे। चाचे कादू ऐं घोड़े जहिड़ा वार थी आहे बाहि जाए चाचे कादू सता एॾा सदको वञासि काथों आयो आहे ॾिस असां वटि। बिस्मिल्लाह हीअ आस्ते आस्ते वराईंदा था अखियुनि में अची वेह त छपर वारे छॾियाए। हा हा तोखे ॾिसे तोखे न ॾिसे ॾे हिन ॾाहिण खे ख़बर न पए न हिनखे बि न पवे हिनखे ख़बर न पए। आऊं न पसां की ॿियो न पसां बस सदको वञासि अधु ठही वियो आहे अधु ठही वियो आहे। हां बे खे ख़बर पई त अहिड़ो ठाहींदी घर त हल ना हो ॾिस ठाहे जाचू सर साल थियो गुज़ारे वियो आहे बाबा ख़बर मौंदो चेहरे कुझु न करे सघियो मूंखे त पोइ कहिड़े बाबे नाले बि चए अलाए हिकिड़ो बाबो ताड़ियो थे मां कोन बाबा ताड़ियो आहे। गुज़ारे वियो बाक़ी गाबो बीठो आहे। सही आहे इहो गाबो आहे गाबो आहे न मैं ये न चो जानिए के गाबो जाटरे के कुछ नहीं चेबो आशा छा जो जाटरो आहे जाटरो हूंदो आहे उबतो ॾाटरो। हा जाटरो बि तो उबतो ॾाढो ॾाटरो तोखे ख़बर कहिड़ी जाटनि जी। थोरो गौर करे ॾिसोसि तव्हां जी तव्हां थोरो अखि मूंखे में चए पियो त मीनाकशी जहिड़ी थी लॻे। कॾहिं चई तोखे? इहो मूंखे मैसेज कई इहो मैसेज मां भी चवां मां यू सजी सजी रात जागे छो थी एड़ा शायराना अखियूं तारा कढियूं छो वेठी आ इहो इन जो असर आ। बिल्कुलु इहो असर आहे इहो असर त आहे न मोहबत त सची आहे न। वक्त ॾिठो से पाण पलियो से प्यार न तो पलजे है प्यार न तो जे तूं इहो बख़्शण जे आवाज़ में ॿुधे न त सम्झ मूंखे पोइ खड़ो थो इस्पताल। मूंखे त पोइ दाग में हुन खां यूट्यूब तां ॾिसी ॾिसी ॿुधे पई उन महिल त कोन पियो कुझु थिए वरी साम्हूं अचे मस्का थी हाणे तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे दिलि जी। हा इहा ॻाल्हि वाजी कई मूंखे लॻे थो भई लोड शेडिंग में जायूं घणो चकर आहे हाणे ॻाल्हि ॿुधो ख़बर ई नथी पवे हिन वांगो मुंहिंजे खे मोकिलेसि घर हिकु कम जी न अथई। न ही कम मां न ठाहींदी मां चांहि और कड़ी थी चए चांहि ना पाण हिते वेही थी रहे पाण हिते वेही थी रहे कोन रहिया
ये तमीज़ आहे महिमाननि जे साम्हूं तमीज़ ॾिस त हे बगल रक्षे जहिड़ो मोह कयो ते ओॾे ॾिसे त मोह त हिते बगल रस्ते जहिड़ो मुंहुं थी जा अॼु टेम सां घर टेम सां हिकिड़ो शेर तो ॿुधाए मैनी एॾो मां राति जागी आहियां सॼो यूट्यूब ते ॻोल्हियो आहे ऐं तुंहिंजो- गूगल ते ॻोल्हियो एॾे जो जेको तूं लिखी आई ए मां लिखियो न आहे ओ मां लिखियो आहे मतलब मां लिखरायो आहे मतलब ये ॿुधाए न ओ बि ॿियो बि इहा लिखियो तमीज़ आहे आहे हिननि जी महिमाननि जे साम्हूं इहा ई ठाही रहने पर हुजेंदे हयाती अॻिते मूंखे बि न में सम्झ में नथो अचे लिखण वारे मूंखे यादि न करायो न त मूंखे मां रुॻो लिखां छा थो लिखण वारे जो नालो ॿुधाए हा लिखण वारे जो नालो मां ॿुधाए ॿुधाईंदमि न ॿुधाईंदी न हल तूं हाणे ते वेह सुकून सां ऐं थोरी कचहरी करे वठां सही आहे सुकून भला सां बाक़ी थी हिकिड़ो सवाल पुछूं हा जी ज़रूरु तव्हांखे अम्मा कुझु त पढ़ायो हूंदो न पढ़ण लाइ चई 8 पढ़ियमि 8 पढ़ण खां पोइ मां 9 ॾहीं करण लाइ कराची आयमि पोइ बसि जानी अम्मा चयो या पढ़ज या पढ़ ॿिन्ही मां हिकिड़ो फ़ैसिलो कयो। हा पोइ जॾहिं मां जानीअ खे ॾिठो न त मां चयो बसि पढ़णा ई पढ़णा माना 8 उतां पढ़ी हा हा मानस हैसि लठ अची निकिती हिते थी वियसि ठठ तो हाणे ॻाल्हि आहे भला सभ खां पहिरीं बेदो थियो या कुकड़ हा किड़ाई हूंदी त बेदो आयो हूंदो न त बेदो आयो पहिरीं छा थियो सभ खां पहिरीं ॾिस कुकड़ आई हूंदी त बेदो आयो हूंदो ईअं थी चई तूं न पहिरीं छा थियो कुकड़ त बेदे मां निकिती हूंदी न हा न त पहिरीं छा आयो थियो हूंदो न भाई कीअं पहिरीं छा थियो पैदा बेदो बेदो छा मां आयो कुकड़ मां न त कुकड़ छा आई बेदे मां बेदे मां हाणे इन ॻाल्हि ते सोचण लाइ हाणे चांहि ठाहे त पोइ बीहूं त मग़ज़ में तव्हांजे चवण ते ठाहियां थी पर हिकु शर्त ते हा। मुंहिंजे वञण खां पोइ न हिनखे तव्हां राज़ी कंदो हिन हिन चयो ॻाल्हि ते- हुयो न हिन चयो हुयो त- त ईद खां पोइ मंगणी करेंगे छा हींअर बणाए इज़ी लोड नथो कराए छा हा? इज़ी लोड ते हिनखे मां कराईंदी आहियां सुबुह शाम अच्छा। सव जो लोड सुबुह सव जो मंझंदि सव जो राति हाणे पुछो तूं 300 रुपया रोज़ किथां थी आणी अम्मा खां कुझु अम्मा जी दूरी न ॾिठी अथव न त तव्हां इज़ी लोड हिनखे कराईंदा आहियो न हा तो कहिड़ी अम्मा नो लायो कसम वञ हाणे त सफ़ा न वञा इहो भले मरे त मरे ॿियो छा सिर्फ़ु अम्मा नो लायो आहे पर जो कसम ईंदो तो बस अम्मा जो मूंखे चयो हुयो जे जानी इनकार करे छॾी त मां तुंहिंजी शादी अम्मा नो लाइ सां कराईंदमि इन करे मां चवां थी भले मरी वञे त मरी वञे टाइम थिया शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हलंदा ब्रेक तरफ़ प्रोग्राम खे एते ही कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक नाज़ी प्रोग्राम जारी है कचहरी हले भी सर सां गॾु आहे काफ़ी सारा सवालात रहिया आहिनि आउं त चाहियां थो मुंहिंजे ख़्याल सां ही 12 कलाक जो प्रोग्राम हुजे तॾहिं बि कचहरी ख़तमु कोन थी थी मूंखे ईअं थो लॻे सर वरी हिकिड़ो सुवालु आयो आहे ज़हन में तव्हां खां पुछां त तव्हां शाइरी कई आहे बहितरीनु शाइरी कई आहे उन ॻाल्हि होस्ट बि तव्हां ख़ूबसूरत आहियो या रेडियो ते बि तव्हां बहितरीनु आरजे रहिया आहियो उन खां अलावा लेखक बि तव्हां सुठा आहियो ख़ूबसूरत सफ़र में इल्म अदब जे ई सफ़र में आहियूं ऐं रहिया आहियूं तो माण्हू जे मन जे जेका कैफ़ियत आहे जंहिंखे असीं इस्तिलाहन दाख़िली कैफ़ियत चवंदा आहियूं उन जे इज़हार जो ज़रियो आहे शाइरी ऐं शुरूआति में शाइरी सां कई मुंहिंजा उहे जज़्बा एहसास शाइरी जे लफ़्ज़नि में लिखियो ऐं मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे असां पंहिंजे हुन दौर में जेके मुंहिंजा हमअसर शाइर आहे उन्हनि में आउं शामिलु कयो वञा थो हसन दर्स आहे हलीम बाग़ी आहे खोड़ सारा ॿिया मज़र लगारी खोड़ सारा नाला आहिनि इक़बाल रिंद असांजो दोस्त आहे भला भला शाइर जेकी कहकशां हुई हुन दौर में ऐं असांजी ख़ुशनसीबी जो शेख अयाज़ जहिड़े शाइर बि असांजी शाइरीअ ते कमेंट्स लिखिया जे किताबु छपियो आहे ॾिया ॾिया लाट असांजे नाले सां ऐं हुन में अयाज़ जेको ट्रिब्यूट पेश कयो आहे पंहिंजे लफ़्ज़नि में उहो असांजे लाइ वॾो एज़ाज़ु आहे ऐं
अहिड़े नमूने सां थी वञे कुझु थोरो शाइरी में कुझु थी वञे त मतिलबु जी, जी। मज़ो अची वेंदो। ऐं मुंहिंजो बुनियादी तरह आउं नज़्म जो शाइर आहियां ऐं त हिकिड़ो त मशहूरु थियो असांजा दर्द सूफ़ी आहिनि सदा गेड़ू रता कपिड़ा तूं घणे कूड़ रस्तनि ते वाह सफ़ा हिन कूड़ रस्तनि ते दिलनि जा दीप ॿारियूं था असां अंदरि उजारियूं था विछोड़ा राति में वेड़ियल जॾहिं ईंदा अखियुनि में खणी चपड़ियूं ऐं यकतारा वसल जा गीत ॿारियूं था अंधेरी वाट जे वर ते अंदरि में आग ॿारियूं था कुमारिल खेप मां ख़ुदि खे ॾिसी हुनजो सरायूं था दरियाह जेॾी खणी ही दिलि असीं तरंदे तंवारियूं था असांजा दर्द सूफ़ी असांजा दर्द सूफ़ी असांजा दर्द सूफ़ी हिन अवांजा कहर कूफ़ी हिन वाह यज़ीदी वक़्तु वेरी आहे सॼी तारीख़ मेरी आहे मगर पोइ बि पुनल साईं फ़क़ीरी में अमीरी आहे फ़क़ीरी में अमीरी आहे सॼण जे सिक जो सॻड़ो सॼो संसार सोरे थो तॾहिं ई साह ससीअ जा पहाड़ी पंधु ॾोरे थो असीं पलकुनि जा परवाना तुंहिंजे अखिड़ियुनि जा दीवाना तुंहिंजे दर्शन ऐं दयालय थियासीं मस्त मस्ताना अंदरि जो दर खुलियो आहे रुगो तोखे ॾिठो आहे तुंहिंजी आहे तलब तन मन में रुलाए पई थी बन बन में असां बेराग वरितोसीं ऐं दीपक राग वरितोसीं असांजा ज़ख़्म साकी आहिनि खणी अखिड़ियुनि जा पैमाना अवां जे जाम सां जाना जॾहिं झूंगार बंजूं था तॾहिं पीयूं प्यारियूं था असांजा दर्द सूफ़ी आहिनि असांजा दर्द सूफ़ी आहिनि पिरीअ जे पांध में आहियूं हक़ीक़ी रांदि में आहियूं इहा बाज़ी असांजी आहे अड़े काज़ी असांजी आहे अड़े मुनकर मोहबत चा कंदे छा तूं कबीले खे कबीलो ई कुठल आहे तुंहिंजी शेखी ऐं शरीयत खां रुठल आहे असीं उन दरसंदा दासी अज़ल खां प्यार जा प्यासी असीं गोला ग़ुलामी में सदा सजदे सलामीअ में उन्हनि जा ई सनायूं था तॾहिं ख़ुदि खे पढ़ायूं था असांजा दर्द सूफ़ी असांजा दर्द वाह इहो नज़्म मौज़ान खे यादि बि आहे सो बसि पोइ हले थो सिंध ज़िंदगी जो सफ़र बकोल नारायण श्याम जे हुजे जा खाण ख़ूबियुनि जी ऐं ख़ामियुनि खां बिने आजी न पंहिंजी शाइरी अहिड़ी न पंहिंजी ज़िंदगी अहिड़ी बसि गुज़रे पियो सुठो वक़्तु शुक्र आहे सर वरी सिंगिंग जे साइड बि तव्हांजो थोरो तवजो हुयो मूं कॾहिं हुन पासे यार मूं संजीदगी सां कोन सोचियो आहे छाकाणि त मौसीक़ी ऐं उन जो आउं आशिक़ु आहियां पसंदि कंदो आहियां मौसीक़ी ॿुधंदो तमामु घणी आहियां ऐं बाक़ी गायकी ना मूं वाक़ई बि सीरियस छा छा ॿुधंदा आहियो कुझु असांखे ॿुधायो क्लासिकल शयूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि ऐं वरी सगीर जा जेके बि भला गायक ऐं गवैया आहिनि उन्हनि खे ॿुधंदो आहियां ऐं उन खां पोइ पुराणा असांजा सिंधी जेके गायक उस्ताद मोहम्मद यूसुफ आहे मंज़ूरी ख़ान आहे इन्हनि खे ॿुधंदो आहियां आदि आबदा परवीन खे तमामु घणो ॿुधंदो आहियां सुफ़ियाना करण ऐं नौजवाननि खे बि ॿुधंदो आहियां जेके तमामु सुठो हींअर ॻाइनि था पंहिंजे पंहिंजे फील्ड में कहिड़ो आहे जेको तव्हांजो फेवरेट आहे त यार ही ॾाढो खोड़ सारा ॾाढा सुठो हूअं त गायकी जे हवाले सां जेका पुख़्तगी आहे उहा मूंखे शफ़ी फ़क़ीर वणंदो आहे रफ़ी फ़क़ीर आहे रफ़ी खां पोइ रजब फ़क़ीर ॾाढो सुठो थो ॻाए अहिड़े नमूने सां राशिद हैदरी सुभाणे राशिद हैदरी कमाल जो गायक आहे नौजवाननि में सिर्फ़ समय जो आहे ऐं खोड़ सारा नाला आहिनि जेके ॾाढो सुठो था पंहिंजे जदीद म्यूज़िक खे खणी हलिया आहिनि कमाल आहे इन जे अपोज़िट जेके ॿिया असांजा सिंगर्स आहिनि जेके इलाही सारा गाना आहिनि जेके सस्ती शाइरी आहे उन जे बारे में छा ख़्यालु ईंदो आहे त माना हीअ जेका आहे शाइरी अजीब आहे हिकिड़ी शाइरी कंहिंजी लिखियल उन ते वरी नालो कंहिंजो ॾिनल वरी फलाणो उहो त थियो अलॻि ॻाल्हि इहो बि ग़लति आहे ज़ाहिर आहे त जंहिंजो पोरियो आहे जंहिंजी महिनत आहे त उन शाइरी जो नालो हुजे पर जेका शइ न तव्हांजे अख़लाक़ जे दाइरे खे ओरांगे थी उहा शइ वाक़ई उनखे असां क़बूल नथा कयूं ऐं शाइरी अहिड़ी हुजे जेका माण्हू पंहिंजे घर में पंहिंजे कुटुंब सां वेही बि ॿुधी सघे सम्झो था न हिकिड़ो त हिकिड़ी तादबंदी करणी पवंदी छाकाणि पाण सिंधी समाज सां जंहिंमें रहूं था पंहिंजा नॉर्म्स आहिनि हुनजा वैल्यूज़ आहिनि हुनजा पंहिंजा क़दुर आहिनि उन्हनि खे उरांगजे न उन में लिमिटेशन रखणु हा मोहबत जो इज़हार आहे पर मोहबत जो इज़हार खे शाइरी ख़ूबसूरत बहिराए में माण्हू हुनजो
ज़िक्र करे सघूं। हींअर त चार्जरनि ते बि शाइरी थी हले, एसियुनि ते बि शाइरी थी हले, कुर्सियुनि ते बि शाइरी थी हले। बसि पोइ हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो पहिरियां त हिकिड़ी हूंदो हिकिड़ो आमद थींदी, हिकिड़ी शयूं हूंदियूं, हिकिड़ी दिमाग़ हा पंहिंजे महबूब ते लिखिणो आहे, ख़्यालु लिखिणो आहे, उन्हनि ते पंहिंजियूं शयूं लिखिणियूं। हाणे छा आहे त बुनियादी तरह हिकिड़ो दौरु हो, भली पोइ मतिलबु त वेझर वारो दौरु ई खणी हुनखे वठूं त खोड़ सारा फ़नकार, जलाल चांडियो आहे, अनवर बिस्तरो, वहीद अली, हुन दौर जा ॿिया भुट्टो ज़रदारी, खोड़ नाला आहिनि, अलादाद ज़रदारी, अहिड़ा खोड़ सारा नाला आहिनि जिन ॻायो ऐं कमाल ॻायो, वाह जो ॻायो। हाणे छा हो त उन में उन्हनि जे लाइ शाइरी जी सिलेक्शन कंदड़ माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा पढ़िया लिखिया ऐं जेके आहिनि, मिसाल रेडियो ते जेकॾहिं कंहिं फ़नकार ॻायो थिए त उन जे लाइ उन जी कलाम जी सिलेक्शन उहो पढ़ियल लिखियल ऐं जेको समझदार प्रोड्यूसर कई थिए न, इन करे उन जी शाइरी में मयार ऐं हुननि ॾाढियूं मयारी शयूं ॻायूं। पोइ भली कैसेट जो बि दौरु हिकिड़ो अचे थो जंहिंमें विच में थोरो गड़बड़ थी आहे, पर उन ते सख़्तु तनक़ीद थियण जे करे वरी जेका आहे उन जी सिलेक्शन में ऐं उन जी चूंड में शाइरी जे में उन जो ॾाढो ख़्यालु रखियो वियो। हाणोको दौरु जेको आहे न उहो हाणे आज़ादु दौरु थी वियो आहे। हाणे न को केरु कंहिंखां पुछे थो, न केरु कंहिंखे चए थो, ऐं हर माण्हू पाण ई प्रोड्यूसर आहे, पाण ई गायक आहे, पाण ई मुसीक़ार आहे, पाण ई कंप्यूटर आहे, पाण ई पंहिंजा चैनल खोलियो वेही रहियो आहे। ॾिसे बि पाण इन करे हिकिड़ी रश आहे, हिकिड़ो गोड़ आहे ऐं हाणे ॿुधाए वञा न बाबा, उन में जादे इहो थींदो जो हिकिड़ो वक़्तु ईंदो जो आहिस्ते आहिस्ते इहे सभु शयूं पंहिंजे ई मथे उॾामंदियूं, जीअं न हिकिड़ो झक ईंदी आहे या वाचूड़ो ईंदो आहे, मथे त वेंदो हलियो आहे, पर पोइ आहिस्ते 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 वरी उहा मिटी जेका आहे मिटी सां गॾिजी वेंदी आहे। ईअं सलेक्टेड शयूं जेके आहिनि न उहे वरी पंहिंजी जाइ वालारींदियूं वेंदियूं, सुठियूं शयूं। ऐं अॼु बि उन्हनि खे माण्हू हज़ारे उन जा जेके आहिनि व्यूअर्स आहिनि, लिसनर्स आहिनि ऐं मिलियंस में उन्हनि खे माण्हू ॿुधनि था। ईअं न आहे, ऐं अॼु ताईं बि सदाबहार ईंदो हमेशह, जॾहिं ॿुधो हू गानो आहे न, हीअ हसी ज़िंदगी ॾिसो सदाबहार आहे, हमेशह माण्हू ॿुधाए थो। सो इहा शइ हाणे कोन्हे, हींअर धुन हिकिड़ी अचे थी, उन धुन खे खणणो आहे ऐं उन ते पंहिंजी म्यूज़िक ठोकणी आहे ऐं माना हीअ सभु शयूं गॾिजी सॼी पूरो करिणो। घणा ई आहे, पर ईअं बि न आहे त को सुठो कमु नथो थिए, सुठो कमु बि थिए पियो। ईअं न आहे त जीअं असां वटि नौजवान साद अलवी ॾाढो ज़बरदस्तु असांजो बहितरीनु म्यूज़िक अरेंजर आहे, हुन ट्यून्स ठाहियूं आहिनि, हुन काफ़ी फनकारनि खां शानी ज़बरदस्तु माशाल्लाह। हुनजो बाबा अला मफ़रत करे ज़हूर ज़ेबी पंहिंजे वक़्त जो बहितरीनु मौसीक़ार आहे। सिंध में अलाए केतिरियूं कैसेट्स आहिनि मुख़्तलिफ़ फनकारनि जूं जंहिंजो सॼो अरेंजमेंट हुनजे बाबा सां ई कयो। फ़कीर मंश माण्हू मूं हुन सां गॾु कमु कयो मुख़्तलिफ़ निजी जेके इदारा आहिनि उन्हनि कैसेट कंपनियुनि में, कमाल माण्हू हुओ, दिल पर माण्हू। आप ख़ुशनसीब है, मूंखे मुलाक़ात थी। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। अहिड़े नमूने सां नौजवान सुठो पिया कयो। इरफान समूह आहे ऐं पंहिंजो इलाही सारा नाला आहिनि। नोमी आहे, उहो नोमी हिकिड़ो त हुन सां गॾु आहे जेको गिटार वॼाए थो, हैदराबाद वारो नोमी जेको म्यूज़िक ठाहींदो आहे, ॾाढो बहितरीनु उहो कमु कंदो आहे माशाल्लाह। बाक़ी मुंहिंजो ख़्यालु आहे त कमु करणु घुरिजे, पर सुठो थी सघे त माना यार हिन ही जेको किनु आहे हिन में जेतिरो थी सघे बहितर आऊं कयां त उहा शइ। पर हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त असांजा जेके इदारा आहिनि न, जीअं हाणे मिसाल जे तौर ते चैनल्स आहिनि, प्लस ॿिया इदारा आहिनि, उन्हनि वटां हाणे ओड़ी जेका आहे न आउटपुट नथी मिले जेका हिकिड़े दौर में हुई न सिलेक्टेड शइ, उन्हनि खे थोरो ध्यानु ॾियणो पवंदो। हाणे छा आहे त माण्हू पाण पंहिंजे तौर ते ख़ुदि जेको कमु करणु शुरू करे ॾिनो आहे, त पोइ उहो वरी ॾिसनि था नेम फेम कमाइण जे लाइ पोइ जेका ॻाल्हि आई जीअं आई उनखे मंज़र आम ते आणीनि था ऐं इहो नथा ॾिसनि, उहो रुॻो रेटिंग जे चकर में अची विया आहिनि। ॾिसो ॻाल्हि रेटिंग बिल्कुलु मिलणु घुरिजे, उनजी तगोदो करणु घुरिजे, उनजी कोशिशि करणु घुरिजे, पर हाणे रेटिंग जे बहाने में या उनखे हासिलात करण जे बहाने तव्हां हदूं ओरांगे वञो ऐं का लिमिटेशन न रखो, त इहा ॻाल्हि कतई क़ाबिल क़बूल न आहे। त पहिरें दौर में अदब बि हूंदियूं, शयूं बि हूंदियूं, हर हिकु शइ हूंदी हुई, मोहबत बि हूंदियूं, ख़्यालु बि हूंदो।
हिन दौर में छा था ॾिसो इहे सभु शयूं आहिनि या न आहिनि? नफ़्सा नफ़्सी वधी वई आहे बाबा, इहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे। मीडिया में मतिलबु त सोसाइटी जेका आहे न, ॾिसो न, उन में जेके ॿिया मसइला मसाइल आहिनि उन्हनि जा रिफ्लेक्शन आहिनि इंसान जी रोज़मर्रा जी ज़िंदगीअ ते। बीमारियूं, बेरोज़गारियूं, परेशानियूं, बेआरामियूं, ऐं हिकिड़ी फ्रस्ट्रेशन हिकिड़ी डिप्रेशन जो जेको माहौल आहे, असां जंहिं ऐद में तव्हां आहियो या असां हाणे जेको साह खणूं पिया, सो हालात ॾाढा माण्हू खे जेको आहे न ॾाढो मुंझायो बीठा आहिनि। अलाह पनाह में रखे। हिकिड़ो त हिन वबा जेको आहे सो एॾो माण्हुनि खे स्ट्रेस में विधो आहे, माण्हुनि जा कारोबार हेठि मथे थी विया आहिनि, माण्हुनि जी ज़िंदगी जेका आहे सा ॾाढी हिकिड़ी ॾुखनि में हली वई आहे। तंहिंजे करे असांजी दुआ आहे अलाह साईं सॼी दुनिया खे हिन वबा मां निजात ॾियारे। सो पोइ इन नफ़्सा नफ़्सी में उहे जेको मेल मेलाप, कचहरियूं, सचायूं, ख़ुलूस, उन्हनि शयुनि जी अणाट थी वई आहे। हर माण्हू हिन रेस में आहे त बसि जेको थिए आऊं फॿां, आऊं फॿी वञा। पोइ उन फॿण जे चकर में हुन उहे अमल करणु शुरू कया आहिनि जेके कंहिं बि तरह समाज में हिकिड़े दौर में, छा हर दौर में उहो नाक़ाबिल क़बूल, इख़लाक़ी तक़ाज़ाऊं जेके आहिनि न उन्हनि खे ओरांगे वियो आहे। इहो त आहे नफ़्सा नफ़्सी। हाणे त भाउ जो कोन्हे यार। सो उन जी सख़्तु ज़रूरत आहे त उन जे लाइ प्रीच करणी आहे। ॿियो त असांजी सोसाइटी खे तब्दील करिणो आहे। उन जे लाइ उन जी एडुकेशन आहे, उन जी सिहत आहे, उन जी तालीम आहे, उन जी मुआशी मसइला आहिनि। उन लाइ पोइ रियासत जो किरदारु अची थो वञे। सर तव्हां जेके बि कमु कया उन्हनि खे माना ईअं न त हिकिड़ो कमु कयो उनखे अध में छॾे ॾिनो, वरी ॿियो कमु पकड़ियो वरी उनखे अध में, न तव्हां सभु प्रोपर तरीक़े सां वेह ॾिनो, उन्हनि खे कमु कयो। इहा तमामु ज़रूरी आहे। जंहिं नौजवान खे घुरिजे त उहो पंहिंजे जेको उनखे कुझु करिणो आहे, हिकिड़ो त पंहिंजे पाण सां माण्हू न ख़ुदि एहतसाबी जे अमल मां गुज़रे, पंहिंजो पाण फ़ैसिलो करे त मां हीउ कमु सुठो करे सघां थो, त पोइ उनखे शुरू करे, पोइ उन में थके न, उनखे कंप्लीट करे, उनखे मुकमिल करे। ऐं असां ईअं ई सिखियोसीं पंहिंजे सीनियर्स सां। असां जंहिं कम खे खयोंसीं उनखे फज़ीलत सां ऐं पंहिंजी महिनत सां, पंहिंजे इन्वॉल्वमेंट सां उनखे पाए तकमील ताईं पहुचायो। अॼु बि जेकॾहिं आउं किथे होस्टिंग कयां थो कंहिं प्रोग्राम में त यकीन करीं त आउं उनजी बाक़ाइदे तयारी कंदो आहियां, उनजे लाइ किताब रेफर कंदो आहियां, राति जो पंहिंजे होमवर्क करे ई ईंदो आहियां। मूंखे जेकॾहिं इंटरव्यू करिणो आहे कंहिंजो त आउं ईअं न आहे त वञी जेको आहे रुगो मेकअप करे ऐं फणी ॾेई अची वेही रहनि, न, आउं उन फ़र्द भली मुंहिंजो वाक़ुफ़कार छो न हुजे, पर उन जे बारे में मज़ीद मालूमात मुख़्तलिफ़ किताबनि मां, इंसाइक्लोपीडिया मां, ॿियनि हंधा हथु कंदो आहियां, या पोइ उन जे दोस्तनि खे फ़ोन करे बि आउं उन्हनि खां मालूमात वठंदो आहियां ताकी मुंहिंजो जंहिंखां इंटरव्यू कयां थो उन जे बारे में मूं वटि त घटि में घटि मुकमिल ऐं अपडेट मालूमात हुजे ऐं उन मज़ा आउं सुवाल ठाहे ऐं उन खां पुछी सघां। इहे तयारियूं केरु करे ई नथो न यार। हाणे इहो आहे ई कोन्हे रहियो रवाजु। हाणे न पेशकार वटि इहो रवाजु आहे, न जेको होस्टिंग करे सारी पाण खे शर्मिंदगी फील कयां पियो, बिल्कुलु कयां न। बहरहाल सर काफ़ी सारा अञा सवाल हुया तव्हां खां पुछां, पर हाणे टाइम जो मसइलो हूंदो आहे हमेशह, तव्हांखे ख़बर आहे टाइम जेको आहे सो कीअं गुज़रियो ख़बर ई कोन पई। सर आयो, थैंक यू सो मच, ॾाढो असांखे तव्हां हमेशह हर जॻह ते हर हिसाब सां यादि हूंदा आहियो, उनखे निमाज़ पढ़ंदा आहियो तॾहिं बि तव्हां असांखे यादि हूंदा आहियो। वॾी महिरबानी। असां बि पंहिंजे ॾिसण वारनि खे चवंदासीं त जॾहिं बि दुआ लाइ खणो त हिन समूरे सिर्फ़ खे ज़रूरु यादि रखिजो। असांजो त दुआऊं तव्हां सां गॾु सदाईं गॾु हक़ मौजूद सदा। थैंक यू सो मच सर, तव्हां प्रोग्राम में ॾाढो सुठो लॻो। इंशाल्लाह नेक्स्ट वीक वरी कंहिं ख़ूबसूरत चेहरे सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।